छावणीअ में का बि शइ न पई ॾिसी सघिजे। रेगिस्तानी माण्हू अहिड़े क़िस्म जे वाव खां वाक़ुफ़ हुआ। हू उन खे सिमम यानी रेगिस्तानी वाचूड़ो सॾींदा हुआ ऐं इहा सामूंडे वाचूड़े खां वधीक ख़तरनाक हुई। सनन घोड़ा चीकाट करण लॻा ऐं सनन हथियारनि में वारी भरिजी वई। मथे वेठल हिकु सिपह सालार सरदार खे चवणु लॻो त बहितरी इन ई में आहे त हीउ सभु कुझु हाणे ख़तमु थियणु घुरिजे। रोकियो इहो सभु कुझु, ॿिए सिपह सालार चयो। आउं अलाह पाक जी अज़मत ॾिसण थो चाहियां ऐं उहो ॾिसण थो चाहियां त कीअं हिकु शख़्स पाण खे वाव में तब्दील थो करे। सरदार इंतिहाई एतिराम सां चयो। पर सरदार उन्हनि ॿिनि ॼणनि खे पंहिंजे ज़हन में रखियो जिन पंहिंजे ख़ौफ़ जो इज़हार कयो हो। वाव रुकजण सां ई हिन पंहिंजनि ॿिन्ही सरदारनि खे उहिदनि तां बरतरफ़ करण जो फ़ैसिलो करे छॾियो, छाकाणि त रेगिस्तान जा माण्हू डिॼंदा न आहिनि। वाह मूंखे ॿुधायो आहे त तोखे ख़बर आहे त मोहबत छा आहे। जेकॾहिं तोखे वाक़ई इहा ख़बर आहे त मोहबत छा आहे त तोखे दुनिया जे रूह जी पिणु ॼाण हूंदी, छाकाणि जो दुनिया जो रूह मोहबत मंझां ठहियो आहे। नींगर सिज खे चयो। जंहिं जाइ ते आउं मौजूदु आहियां उतां आउं दुनिया जो रूह ॾिसी सघां थो। उन जो मुंहिंजे रूह सां राब्तो आहे ऐं असीं ॿई गॾिजी ॿूटनि जी वाद वीझ कयूं था, रिढनि खे आराम लाइ शाम मया कयूं था। जंहिं जाइ ते आउं मौजूदु आहियां उहा ज़मीन खां गच दूर आहे, पर पोइ बि मां मोहबत करणु ॼाणा थो। मूंखे ख़बर आहे त जेकॾहिं आउं ज़मीन खे थोरो बि वेझो थियुसि त उते मौजूदु हर शइ ख़तमु थी वेंदी ऐं दुनिया जो रूह बि ख़तमु थी वेंदो। तंहिं करे असीं हिक ॿिए जी परघोर लहूं था ऐं असीं हिक ॿिए जी घुर्ज आहियूं। आउं खेसि तपिश ऐं ज़िंदगी ॾियां थो ऐं हू मूंखे मुंहिंजे हुजण जो सबबु ॾिए थी। त तोखे मोहबत जे बाबति ॼाण आहे? नींगर चयुसि। मूंखे दुनिया जे रूह बाबति बि ॼाण आहे, छाकाणि जो असांजी हिन काइनात जी अणखुट मुसाफ़िरीअ जे दौरान हिक ॿिए सां वॾी ॻाल्हि ॿोल थींदी रही आहे। दुनिया जे रूह मूंखे ॿुधायो त संदसि वॾे में वॾो मसइलो उहो आहे त अॼु ताईं सिर्फ़ मादनियात ऐं निबातात ई उहो सम्झी सघिया आहिनि त हर शइ हिकु जहिड़ी आहे ऐं लोह खे पितल ऐं पितल खे सोन में तब्दील थियण जी घुर्ज ई न आहे। हर का शइ पंहिंजी कारगुज़ारी पंहिंजे तरीक़े सां अंजाम ॾेई रही आहे ऐं उहो कलम जंहिंसां हीउ सभु कुझु लिखियो वियो आहे, जेकॾहिं तख़लीक़ जे 5 ॾींहुं रुकिजी पवे हा त हर शइ पुरअमन रहे हा। पर 6 ॾींहुं आयो। सिज पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदे चयो। तूं सियाणो आहीं, छाकाणि जो तूं शयुनि खे फ़ासिले खां ॾिसींदो, पर पोइ बि तोखे मोहबत जी का ख़बर न आहे। जेकॾहिं तख़लीक़ जो 6 ॾींहुं जो वजूद ई न थिए हा त इंसान जो वजूद बि न थिए हा। पितल पितल हुजे हा ऐं शीयो हुजे हा। इहा सही ॻाल्हि आहे त हर शइ जी पंहिंजी पंहिंजी तक़दीर आहे, पर इहा तक़दीर हिकु ॾींहुं त पंहिंजी तकमील ते पहुचणी आहे, जंहिंखां पोइ हर शइ खे कंहिं न कंहिं बहितर शइ में तब्दील थी नई तक़दीर ठाहिणी पवे थी ऐं उहो सिलसिलो तेसीं ताईं हलंदो रहे थो जेसीं ताईं दुनिया जो रूह हिकु शइ नथो बणिजी पवे। सिज उन बाबति सोचियो ऐं वधीक रोशनीअ सां चमकण लॻो। वाह जेको संदन ॻाल्हि ॿोल ॿुधी रहियो हो वधीक ताक़त सां झूटण लॻो त जीअं सिज जी रोशनी नींगर खे अंधो न करे विझे। उहो ई सबबु आहे जो इल्मु कीमिया पंहिंजो वजूद रखे थो त हर को पंहिंजे खज़ाने जी खोजना कंदो रहे ऐं उनखे हासिल करण ऐं पंहिंजी पुराणी ज़िंदगी में बहितरी आणींदो रहे। नींगर चयो। शीहो पंहिंजो किरदारु एसी ताईं निभाईंदो रहंदो जेसीं ताईं दुनिया खे उन जी घुर्ज रहंदी। तंहिंखां पोइ उनखे बि सोन में तब्दील थियणो पवंदो। उहो ई सभु कुझु कीमियागर कंदा रहनि था। उहो साबित कनि था त जॾहिं असीं अॻु खां बहितर थियण जी कोशिश कयूं था त असांजे चौधारी हर शइ पिणु बहितर थियो पवे। ठीकु आहे, पर तूं ईअं छो चयो त तोखे मोहबत बाबति का ॼाण न आहे? सिज नींगर खां पुछो। छाकाणि जो रेगिस्तान वांगुरु बग़ैर चुप जे हिक ई जॻह ते रहण बि मोहबत न आहे। नई वाह वांगुरु सॼी दुनिया में झूटण ई मोहबत आहे। तूं वांगुरु हर शइ खे परे खां ॾिसण बि मोहबत न आहे। मोहबत हिकु अहिड़ी कुवत आहे जेका दुनिया जे रूह खे तब्दील करे थी ऐं सघारो कंदी रहे थी। पहिरियां त मूं बि ईअं ई थी सोचियो त दुनिया जो रूह मुकमिल ऐं बेब आहे, पर मूं ॾिठो त उहो बि बाक़ी मख़लूक वांगुरु ई आहे। उनखे बि पंहिंजा जज़्बा ऐं पंहिंजा उद्मा आहिनि। उहे त असां इंसान ई आहियूं जेके दुनिया जे रूह जी वाद वेझ कंदा रहूं था ऐं हीअ दुनिया जंहिंमें असीं रहूं पिया उन जे बहितर या बदतर हुजण जो दारो मदार असांजे बहितर या बदतर हुजण ते आहे ऐं ही उहो ई नुक़्तो आहे जितां मोहबत जी कुवत जनम वठे थी, छाकाणि जो मोहबत में असीं
हमेशा अॻे खां बहितर बणजण जी कोशिश कंदा रहूं था। हाणे भला तूं मूं मां छा थो चाहीं? सिज नींगर खां पुछियो। मूंखे वाव में तब्दील थियण लाइ तुंहिंजी मदद घुर्जे। नींगर वराणियो। कुदरत जी तकलीफ़ मां आउं सभ खां वधीक सियाणो तसवुर कयो थो वञा, पर आउं तोखे वाव में तब्दील करण जो फन नथो ॼाणा। पोइ भला आउं कंहिंखे मदद लाइ चवां? सिज कुझु देरि लाइ सोचियो। वाह, उहो सभु कुझु गौर सां ॿुधी रहियो हो ऐं दुनिया जी हर हिसे ताईं इहा ख़बर पहुचाइण थी घुरी त सिज जी दानाई बि महदूद आहे ऐं हू उन नीगर खे मुंहुं ॾियण जे क़ाबिल ई न आहे जेको साणस दुनिया जी ॿोली ॻाल्हाए रहियो हो। उन खां मदद घुर जंहिं ही सभु कुझु पैदा कयो आहे। सिज चयुसि। वाह सराईअ मंझां घूघट कंदे तमामु तेज़ी सां झूटण लॻो। उते मौजूद खीमा ज़मीन मां पटिजी विया ऐं जानवरनि जा रसा छॾाइजी विया। टकरीअ ते वेठल माण्हू वाह जे ज़ोर जे करे हिक ॿिए खे झलण लॻा। नीगर जीअं ई उन ज़ात ॾांहुं मुड़ियो जेको हर शइ जो ख़ालिक आहे त खेसि महसूस थियो त ॼण सॼी काइनात सांत में अची वई हुजे। हिन पिणु कुझु न कुछण जो फ़ैसिलो कयो। नीगर जी दिलि में प्यार जी शोली उथी ऐं हिन दुआ घुरण शुरू करे ॾिनी। अहिड़ी दुआ हिन अॻु कॾहिं न घुरी हुई, छाकाणि जो उहा दुआ बग़ैर लफ़्ज़नि ऐं बग़ैर कंहिं फरियाद जे हुई। हिन कॾहिं पंहिंजे रिढनि लाइ नयूं चरागाहूं मिलण ते बि को शुक्रानो अदा न कयो हो। न ई हिन थांवनि जी हट में बरकत लाइ कॾहिं दुआ घुरी हुई। हिन कॾहिं इहा बि इस्तदा न कई हुई त जंहिं औरत सां हू मिलियो आहे उहा संदसि इंतज़ार कंदी रहे। ख़ामोशीअ में नींगर उहो महसूस कयो त रेगिस्तान, वाव ऐं सिज कुदरत जी निशाननि खे सम्झण ऐं उन्हनि में पंहिंजूं पंहिंजूं पेचरनि ते हलण जूं तदबीरूं ॻोल्हे रहिया हुआ ऐं ज़मरत जी तख़्तियुनि ते लिखियल ॻाल्हि खे पिणु सम्झण जी कोशिश करे रहिया हुआ। नींगर ॾिठो त कुदरत जा सवण ज़मीन ऐं वायुमंडल जो चोॾस टिड़ी पखिड़िजी विया हुआ ऐं हाणे खेसि इहे सभु सवण बेसबब ऐं गैर ज़रूरी थी लॻा। न ई रेगिस्तान, न वाव, न कि सिज, न वरी इंसान ई उन्हनि अलामतुनि जी तख़लीक़ जो सबबु सम्झी थी सघियो, पर उन तख़लीकार वटि त हर ॻाल्हि जो सबबु मौजूदु आहे ऐं सिर्फ़ु उहा ज़ात ई समुंड खे रेगिस्तान या इंसान खे वाव में तब्दील करण जहिड़ा मौजज़ा ॾेखारे सघे थी, छाकाणि जो ही उहा ज़ात आहे जे पूरी काइनात जे 6 ॾींहंनि वारी तख़लीक़ खे हिकु हिकमत भरे अमल में तब्दील करे छॾियो। नींगर जॾहिं दुनिया जे रूह में झाती पाती त खेसि उन में ख़ुदा पाक नज़र आयो ऐं जॾहिं ख़ुदा पाक ते गौर कयईं त खेसि पंहिंजो रूह नज़र आयो। अहिड़े नमूने हू मौजज़ा करण जे क़ाबिल थी वियो। उन ॾींहुं जहिड़ो सिमम रेगिस्तानी वाचूड़ो अॻु कॾहिं न थियो हो। अरबनि जी ईंदड़ पीढ़ियुनि नीगर जी पाण खे वाह में तब्दील करण ऐं रेगिस्तान जे सभ खां ताक़तवर फ़ौजी सरदार जी छावनी तबाह करण वारे कारनामे खे यादि रखियो। जॾहिं रेगिस्तानी वाचूड़ो झको थियो त हर को उन जाइ ॾांहुं ॾिसी रहियो हो जिते कुझु वक़्तु अॻु नींगर बीठल हो, पर हाणे हू उते मौजूदु न हो। हू छावणीअ खां परियां हिकु पहिरेदार सिपाही जे भर में बीठल हो। माण्हू संदसि जादू ॾिसी ख़ौफ़ज़दा थी विया हुआ, पर मंझंदि 2 माण्हू अहिड़ा हुआ जेके मुरकी रहिया हुआ। हिकु त कीमियागर हो, छाकाणि जो खेसि पको मौतक़िद मिली चुको हो, ऐं ॿियो हो सरदार, छाकाणि जो खेसि ख़ुदा जो शान सम्झ में अची वियो हो। ॿिए ॾींहुं सरदार नींगर ऐं कीमियागर जी वॾी धाम धूम सां दावत कई ऐं सफ़र में हिकु मुहाफ़िज़ टोलो पिणु हिननि सां साण मोकिलियो। हिननि सॼो ॾींहुं सफ़र कयो। शाम अंदारे हू हिकु असलूकी मिस्री ईसाइनि जी ख़ानका वटि पहुता। कीमियागर घोड़े तां लथो ऐं मुहाफ़िज़नि खे छावणी ॾांहुं वापसि वञण लाइ चयाईं। हाणे हितां खां अॻिते तोखे अकेले सफ़र करणो आहे। हितां खां अहरामन ताईं सिर्फ़ु 3 कलाकनि जो फ़ासिलो आहे। कीमियागर नींगर खे चयो। तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे दुनिया जी ॿोली सेखारी। नींगर कीमियागर खे चयो। मूं सिर्फ़ु तोखे उहे ॻाल्हियूं यादि ॾियारियूं जेके तूं अॻे ई ॼाणी पियो। कीमियागर ख़ानका जो दर खड़कायो त कारी पोशाक में हिकु सालिक ॿाहिरि निकितो। हिननि कुझु देरि पाण में उतां जी असलूकी ॿोली में ॻाल्हि ॿोल कई, जंहिंखां पोइ कीमियागर नींगर खे अंदरि हलण लाइ चयो। मूंखे कुझु देरि लाइ संदसि रंधिणो इस्तेमालु करण लाइ चयो आहे। कीमियागर नींगर खे मुड़कंदे चयो। हू ख़ानका जे पोयां हिकु रंधिणे में विया। कीमियागर बाहि बारी ऐं सालिक खेसि शीहे जो टुकड़ो आणे ॾिनो।
जेको कीमियागर हिकु लोह जी कढ़ाईअ में विधो, जेको शीहो पाणियाठ में तब्दील थियो त कीमियागर संदसि खीसे मां फिके रंग जो अजीब भांत जो बेज़ो कढियो। उन बेज़े खे खुर्चे वार जेतिरो सन्हड़ो टुकड़ो मेण में वेढ़े कढ़ाईअ में विधो, जंहिं में रिझियल शीहो पयल हो। कढ़ाईअ में पयल मुरकब जो रंग रत जहिड़ो ॻाढ़ो थी वियो। कीमियागर कढ़ाई बाहि तां हटाए थधे करण लाइ रखी। उन दौरान हू सालिक सां कबीलाई जंगियुनि जे बाबति ॻाल्हाईंदो रहियो। आउं भायां थो त इहे जंगियूं अञा गच वक़्त लाइ जारी रहंदियूं, कीमियागर चयो। सालिक बि उन ॻाल्हि ते ख़फ़ी थियो। केतिरा ई काफ़िला गज़ा वटि जंगियूं ख़तमु थियण जे इंतज़ार में तरसियल हुआ, पर जेका ख़ुदा जी मर्ज़ी हूंदी सो ई थींदो, सालिक चयो। बिल्कुलु सही, कीमियागर बराणियो। जॾहिं कढ़ाई थधी थी त सालिक ऐं नींगर उन खे ॾिसी दंग रहिजी विया। शीहो थधो थी कढ़ाई जी सूरत वठी चुको हो। पाण हाणे उहो शीहो न रहियो हो, उहो सोन बणिजी चुको हो। छा आउं उहो फन कॾहिं सिखी सघंदुसि? नींगर पुछो। इहो तुंहिंजो न पर मुंहिंजी तक़दीर में लिखियलु हो, पर मूं तोखे सिर्फ़ु उहो ॾेखारण थी चाहियो त उहो मुमकिन आहे, कीमियागर बराणियो। तंहिंखां पोइ हू ख़ानकाह जे दरवाज़े ताईं आया। कीमियागर उन सोन जी थालीअ खे 4 हिसनि में विरायो। ही तव्हां लाइ हिते ईंदड़ पांधीड़नि सां सुठे ख़ुलूस सां पेश अचण जे लाइ आहे, कीमियागर हिकु हिसो सालिक खे ॾींदो चयो। पर ही त मुंहिंजी उन हक़ीर ख़ुलूस जो तमामु वॾो मुल्ह आहे, सालिक वराणियो। ईअं न चओ, थी सघे थो त ॿीहर तव्हांखे घटि मिले, कीमियागर वराणियो। कीमियागर नींगर ॾांहुं मुड़ियो। ही हिसो तुंहिंजे उन नुक़सान जो पूरो करण लाइ आहे जेको तो फ़ौज जे सरदार खे ॾिनो। नींगर उहो चवण वारो हो त ही त उन नुक़सान खां सरस आहे जेको हिन सरदार खे ॾिनो हो, पर हू चुप रहियो, छाकाणि जो हिन कीमियागर जी सालिक सां कयल ॻाल्हि ॿोल ॿुधी हुई। ऐं ही हिसो मूं लाइ आहे, छाकाणि जो मूंखे रेगिस्तान वापसि वञिणो आहे जिते कबीलाई जंगियूं हली रहियूं आहिनि। कीमियागर सोन जी थाली हिकु हिसो पाण वटि रखंदे चयो। कीमियागर चोथों हिसो सालिक जे हवाले कयो। जेकॾहिं खेसि कॾहिं घुर्ज पई त ही हिसो हिन नींगर लाइ आहे, पर आउं त पंहिंजो खज़ानो ॻोल्हण जे लाइ निहायती वेझो आहियां, नींगर चयो। मूंखे पक आहे त तूं खज़ानो ॻोल्हे वठंदे, कीमियागर वराणियो, पर ही चोथों हिसो मूं लाइ छो? छाकाणि जो तो अॻ में ई 2 भेरा पंहिंजी जमा पूंजी विञाए वेठो आहीं, हिकु भेरो चोर जे हथां ऐं हिकु भेरो सरदार जे हथां। आउं पोढ़ो ऐं वहमी आहियां। आउं पंहिंजे पहाकनि ते यकीन रखां थो। हिकु पहाको उहो आहे त हर उहा ॻाल्हि ऐं हादसो जेको हिकु भेरो थी गुज़रियो ॿीहर कॾहिं बि न थींदो, पर हर उहा ॻाल्हि ऐं हादसो जेको 2 भेरा थी गुज़रियो उहो 3 भेरो बि ज़रूरु थींदो। ऐं तंहिंखां पोइ हू घोड़नि ते सवार थिया। आउं तोखे ख्वाबनि बाबति हिकु किसो ॿुधाइणु चाहियां थो, कीमियागर नींगर खे चयो। नींगर पंहिंजो घोड़ो संदसि वेझो आंदो। पुराणे रोम जे टाबीरियस बादशाह जे वक़्त में उते हिकु नेक शख़्स आंदो हो, जंहिंजा 2 पुट हुआ। हिकु फ़ौज में हो जंहिंखे सल्तनत जे ॾुरान इलाइक़नि ॾांहुं मोकिलियो वियो। ॿियो पुटु हिकु शाइर हो जंहिंजी उम्दा शाइरी जो पूरे रोम में चर्चो हो। हिकु राति सनन पीउ ख्वाब में हिकु फ़रिश्तो ॾिठो जंहिं खेसि चयो त तुंहिंजे हिकु पुट जा लफ़्ज़ सदाईं यादि रखिया वेंदा ऐं पूरी दुनिया में ईंदड़ पीढ़ियुनि ताईं वरजाया वेंदा। हू जॾहिं निंड मां जाॻियो त शुक्रगुज़ारी मंझां रोअण लॻो, छाकाणि जो ज़िंदगी मथसि अहिड़ो एहसान कयो हो जो कंहिं बि पीउ जे लाइ इहा ॻाल्हि फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि हुई। कुझु ई वक़्त खां पोइ हू हिकु ॿार खे गाॾे जे टकर खां बचाईंदे पंहिंजी जान ॾेई वेठो। ऐं जीअं त हिन पंहिंजी समूरी हयाती ईमानदारी ऐं भलाई कंदे गुज़ारी हुई, तंहिं करे हू सिधो जन्नत में वियो, जिते हू साॻे ई फ़रिश्ते सां मिलियो जेको संदसि ख्वाब में आयो हो। तूं हिकु नेक इंसान हुए। तूं पंहिंजी समूरी हयाती बहितरीन नमूने गुज़ारी ऐं तोखे मौत बि वॾे मर्तबे वारे मिलियो। तंहिं करे आउं तुंहिंजी कहिड़ी बि ख़्वाहिश पूरी करे सघां थो, फ़रिश्ते खेसि चयो। मुंहिंजी ज़िंदगी तमामु बहितरीन गुज़री। जॾहिं तव्हां मुंहिंजे ख्वाब में आयो त मूंखे ईअं लॻो त मूंखे पंहिंजी समूरी कोशिशुनि जो समर मिली वियो, छाकाणि जो मुंहिंजे पुट जी शाइरी ईंदड़ पीढ़ियुनि ताईं पढ़ी वेंदी। हाणे मूंखे पंहिंजे लाइ कंहिं ॿी शइ जी तलब न आहे। को बि पीउ पंहिंजी उन औलाद जी नेक नामीअ ते फ़ख्रु महसूसु कंदो जंहिंजे नंढे हूंदे हिन संभार कई, खेसि पढ़ायो लिखायो ऐं खेसि वॾो कयो। तंहिं करे मुस्तक़बिल मां आउं हिन जा बसि कुझु लफ़्ज़ ॿुधणु चाहींदुसि। फ़रिश्ते संदसि कंध ते हथु रखियो ऐं हू ॿई मुस्तक़बिल में हलिया विया। हू हज़ारे माण्हुनि जे हिकु अंबोह में अची निकिता जेके हिकु अजीब ॿोली ॻाल्हाए रहिया हुआ। हू उहो ॾिसी सराहीअ मंझां रोअण लॻो। मूंखे ख़बर हुई त मुंहिंजो
पुट जा बेत लाफ़ानी आहिनि। हिन फ़रिश्ते खे रोअंदे चयो, छा तव्हां ॿुधाए सघो था त हू मुंहिंजे पुट जो कहिड़ो बेत वरजाए रहिया आहिनि? फ़रिश्तो संदसि वेझो आयो ऐं खेसि आराम सां भर में पयल हिकु बेंच ते वठी विहारियईं। तुंहिंजो पुटु जेको शाइर हो, संदसि बेत पूरे रोम में तमामु घणो मशहूरु हुआ ऐं हर कंहिंखे पसंदि बि हुआ, पर जॾहिं टाइबेरियस जी बादशाही ख़तमु थी त संदसि शाइरी बि माण्हुनि खां विसरंदी वई। ही लफ़्ज़ जेके तूं ॿुधी रहियो आहीं, ही तुंहिंजे उन पुट जा आहिनि जेको फ़ौज में हो। हिन फ़रिश्ते खे हैरत मंझां ॾिठो। तुंहिंजे पुट खे मुल्क जी ख़िदमत लाइ ॾुरान इलाइक़नि में मोकिलियो वियो हो, जिते खेसि रोम जी फ़ौजी लश्कर जे बहितरीन सिपह सलाह जो ख़िताब मिलियो हो। ईमानदार ऐं बहितरीन इंसान हो। हिकु ॾींहुं संदसि हिकु मुलाज़िम बीमारीअ वॻे मरण हार को थी पियो। तुंहिंजे पुट खे हिकु यहूदी पादरीअ जो ॾसु मिलियो जेको हकीम हो, ऐं उन हकीम केतिरा ई ॾींहं ॻोल्हण खां पोइ तुंहिंजे पुट खे ख़बर पई त हू नऊज़ बिल्लाह ख़ुदा जो पुटु आहे। तुंहिंजो पुटु उन्हनि सां बि मिलियो जिन जो हिन हकीम इलाज कयो हो, ऐं उन्हनि तुंहिंजे पुट खे संदसि ॾात जे बारे में आगाह कयो। तंहिंखां पोइ तुंहिंजे पुट रोम जे बहितरीन सिपह सलार हुजण जे बावजूद बि उन जे अक़ीदे खे अख़्तियार करे वरितो। कुझु वक़्त खां पोइ हू उन हकीम वटि पुॻो जंहिंखे हू ॻोल्हे रहियो हो। हिन हकीम सां संदसि मुलाज़िम जी बीमारी जो ज़िक्र कयो त पादरी साणसि गॾु वञण लाइ तयारु थियो। तुंहिंजो पुटु पुख़्ते अक़ीदे वारो शख़्स हो ऐं खेसि उहो यकीन हो त नऊज़ बिल्लाह वाक़ई हू ख़ुदा जे पुट सां गॾु आहे। तुंहिंजे पुट पादरीअ सां ॻाल्हि ॿोल में जेकी कुझु चयो सो विसारण जोॻो नाहे। फ़रिश्ते चयो, हीअ आहिनि संदसि लफ़्ज़, ए ख़ुदावन, आउं उन क़ाबिल ई न आहियां त तव्हां मुंहिंजे तॾे ते अचो, पर तव्हांजी सिर्फ़ु हिकु लफ़्ज़ सां मुंहिंजो मुलाज़िम ठीकु थी सघे थो। कीमियागर नींगर खे चयो त केर बि भली छा बि कंदो हुजे, पर हर इंसान दुनिया जी तारीख़ में पंहिंजो किरदारु ज़रूरु अदा करे थो, ऐं आम तौर ते इहा खेसि बि ख़बर नाहे हूंदी। नींगर मुश्कियो खेसि कॾहिं बि अहिड़े क़िस्म जो गुमान न हो त ज़िंदगी जे बाबति अहिड़ा सुवाल हिकु रिडार जे लाइ कहिड़ी अहमियत रखनि था। हाणे मोकिलाणी आहे, कीमियागर नींगर खे चयो। नींगर पिणु कीमियागर खां मोकिलायो। नींगर रेगिस्तान में केतिरा ई कलाक सफ़र कंदो रहियो। उन दौरान हू पंहिंजे दिलि जी ॻाल्हि खे बि गौर सां ॿुधंदो रहियो त आख़िर दिलि छा थी चवणु चाहे, छाकाणि जो संदसि दिलि ई खेसि खज़ाने जो ॾसु ॾेई थी सघी। जिते तुंहिंजी दिलि हूंदी खज़ानो बि उते ई हूंदो। खेसि कीमियागर जी ॻाल्हि यादि आई, पर संदसि दिलि ते ॿियनि शयुनि बाबति ॻाल्हाए रही हुई। वॾे फ़ख़्र सां संदसि दिलि खेसि उन रिडा जो किसो ॿुधाए रही हुई जंहिं पंहिंजे उन ख़्वाब जेको हिन ॿ भेरा ॾिठो हुन जी साबिया माण लाइ पंहिंजो धणु छॾे ॾिनो हो। संदसि दिलि खेसि तक़दीर ऐं उन्हनि माण्हुनि जे बाबति ॿुधाए रही हुई जेके ॾोराहनि जॻहनि ऐं ख़ूबसूरत औरतुनि जी खोजना में निकिरंदा हुआ ऐं संदसि बाबति मुख़्तलिफ़ राय रखंदा हुआ। संदसि दिलि खेसि मुसाफ़िरी, दरियाफ़्तनि, किताबनि ऐं ईंदड़ तब्दीलियुनि जे बाबति पिणु ॿुधाईंदी रही। जीअं हू हिकु वारीअ जे दड़े ते चढ़ण वारो थियो त संदसि दिलि खेसि का सुसपुस कई। उन जॻह वटि होशियारु रहिजांइ जिते तुंहिंजी अखियुनि मां लुड़क किरनि। उन ई जॻह ते आउं हूंदसि ऐं उहा ई जॻह आहे जिते तुंहिंजो खज़ानो मौजूदु आहे। नींगर उन वारीअ जे दड़े ते आराम सां चढ़ियो। तारियुनि भरे आसमान ते पुरनास हो। खेसि नक़लिस्तान छॾे हिकु महीनो अची लंघियो हो। चांड्रोकी वारीअ जे दड़नि ते अहिड़ा पाछा ठाहे रही हुई जो सम्झो ॾेख थी आयो। जॾहिं हू दड़े जी चोटीअ ते पुॻो त संदसि दिलि ज़ोर सां धड़की। चांड्रोकी ऐं रेगिस्तान जी चमक ते संदसि नज़र मिस्र जे शानदार अहरामनि ते पई। नींगर गोॾनि भर ज़मीन ते किरियो ऐं रोअण लॻो। हिन पंहिंजे तक़दीर जे हासिल करण खां वठी बादशाह, वापारी, अंग्रेज़ ऐं कीमियागर सां मुलाक़ात ते ख़ुदा पाक जो शुक्र अदा कयो ऐं उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां मथां ई ॻाल्हि इहा त हू हिकु रेगिस्तानी औरत सां मिलियो हो जंहिं खेसि ॿुधायो हो त मुहबत कॾहिं बि पंहिंजी तक़दीर हासिल करण खां नथी रोके। हाणे जेकॾहिं हू चाहे हा त नक़लिस्तान फातिमा वटि वापसि मोटी रीडारनि वारी ज़िंदगी गुज़ारे सादगी सां रही पए सघियो। कीमियावर बि त दुनिया जी ॿोली सम्झण ऐं शइ खे सोन में तब्दील करण वारी ॾात हासिल करण खां पोइ रेगिस्तान में ई ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे ऐं खेसि पंहिंजी ॾात ऐं फ़न कंहिंजे आॾो पधिरो करण जी बि ज़रूरत नाहे। नींगर उहो सोचे रहियो हो त संदसि तक़दीर हासिल करण दौरान हिन उन विच में हिन उहो कुझु सिखियो जेको हू सिखणु चाहे पियो ऐं हर उन शइ जो मुशाहिदो कयईं जंहिंजो हिन कॾहिं सोचियो बि न हो। पर हाणे हू उन जाइ ते मौजूदु हुजो
जिते संदसि खज़ानो लिकियलु हो ऐं खेसि उहा ॻाल्हि यादि आई त को बि मनसूबो तेसीं ताईं मुकमिल नाहे जेसीं ताईं हुनजो मक़सदु पूरो नथो थिए। नींगर पंहिंजे चौधारी वारीअ ते नज़र फिराई ऐं उहा जॻह ॾिठाई जिते संदसि लुड़क किरिया हुआ। ठीक उन जॻह ते हिकु टिंडण वारीअ में डोड़े रहियो हो। नींगर रेगिस्तान में गुज़ारियल वक़्त में उहो ॿुधो हो त मिस्र में टिंडण ख़ुदा पाक जी निशानियुनि मां हिकु निशानी आहे। हिकु ॿियो सवण नींगर वारीअ जे दड़े ते उन जाइ वटि खोटराई शुरू कई। खोटराई दौरान नींगर खे थांवनि जे वापारी जी हिकु ॻाल्हि यादि आई। हिन चयो हो त केर बि पंहिंजे घर जे पुठियां अंगण में मिस्र जे अहरामनि जहिड़ा अहराम ठाहे सघे थो, पर हाणे अहराम ॾिसण खां पोइ खेसि ईअं लॻो त पंहिंजी समूरी हयाती बि जे हू पथर मथां पथर रखंदो रहे त बि उहो नामुमकिन आहे। सॼी राति नींगर उन जॻह ते खोटराई कई पर खेसि कुझु न वरियो। हू सदियूं अॻु अॾियल अहरामनि खे ॾिसी परेशान हो। तेज़ वाह जे जूटे ॿीहर खेसि खॾ खे वारीअ सां भरे थी छॾियो, पर हिन हिमत न हारी ऐं खोटराई जारी रखी। एसी ताईं जो संदसि हथ रहिड़जी विया ऐं हू थक में चूर थी पियो, पर हिन पंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधी खोटराई जारी रखी। हू खोटराई में ईंदड़ पथर कढी रहियो हो। खेसि कंहिंजे कदमनि जो आवाज़ आयो। ॾिठई त केतिरा ई माण्हू संदसि वेझो अची रहिया हुआ। संदसि पुठियूं चांड्रोकीअ ॾांहुं हुयूं, तंहिं करे नींगर संदनि शिकिलियूं नथी ॾिसी सघियो। हिते छा पियो करें तूं? उन्हनि मां हिकु नींगर खां पुछो। नींगर ॾिनल हो, सो खेनि जवाबु न ॾिनई। नींगर संदसि खज़ानो ॻोल्हे लधो हो ऐं हू उन ॻाल्हि खां ॾिनल हो त हाणे अलाए त छा थींदो। असीं पनाहगीर आहियूं ऐं असांखे ॾोकणनि जी घुर्ज आहे, पर तूं छा लिकाए रहियो आहीं? हिकु पनाहगीर नींगर खां पुछो। आउं कुझु बि न पियो लिकायां, नींगर खेनि वराणियो। उन्हनि मां हिकु नींगर खे पकिड़े खॾ मां ॿाहिरि कढियो। ॿियो वरी संदसि थेले जी जाच वठी रहियो त खेसि सोन जो टुकड़ो मिलियो। वटसि सोन आहे, पनाहगीर रड़ कई। चांड्रोकी जॾहिं हुन अरब जे मुंहं ते पई त नींगर खे संदसि अखियुनि में मौत नज़र आयो। वटसि घणो करे ॿियो बि सोन आहे जेको ज़मीन में पूरियल आहे। हिननि नींगर खे खोटराई जारी रखण लाइ चयो, पर खेसि कुझु बि न मिलियो। जीअं ई सिज उभरियो त हिननि नींगर खे कुटणु शुरू कयो। हू ज़ख़्मी थी पियो ऐं संदसि रतु वही रहियो। संदसि कपिड़ा फाटी लीणूं लीणूं थी पिया ऐं खेसि मौत वेझो थी नज़र आयो। मौत साम्हूं हुजे हा त दौलत कहिड़ी कम जी? ईअं वली थींदो आहे त दौलत कंहिंजी जान बचाइण जे कमु आई हुजे। नींगर खे कीमिया घर जी ॻाल्हि यादि आई। आख़िरकार नींगर उते बीठड़नि खे रड़ कंदे चयो त आउं खज़ाने जी खोटराई करे रहियो आहियां। खेसि वातां रतु अची रहियो हो। तंहिं हूंदे बि हू हमिलो कंदड़नि खे मिस्र जे अहरामनि वटि लिकियल खज़ाने जी ख़्वाब बाबति ॿुधाए रहियो। हिकु शख़्स जेको संदसि अॻुवाण लॻी रहियो ॿिए शख़्स खे चयईं त खेसि छॾे ॾियो, वटसि ॿियो कुझु बि न आहे, ज़रूरु हिन ई सोन चुरायो आहे। नींगर वारीअ ते बेहोशी जी हालत में किरियो। अॻुवाण खेसि धूणींदे चयो त असीं वञूं पिया, पर वञण खां अॻु हिन नींगर खे चयो त तूं ज़िंदा रहंदे ऐं इहो सबक़ु सिखंदे त माण्हुनि खे अहिड़ी चरियाप न करणु घुरिजे। 2 वरिया अॻु हिन जॻह ते मूं पिणु ख्वाबु ॾिठो हो। उन ख्वाब में मूंखे इशारो मिलियो त मूंखे उंदलस जे मैदाननि ॾांहुं वञणु घुरिजे, जिते गिरजा जे खंडरनि में हिकु रिडार पंहिंजे रिढनि सां आरामी हो। मूं ख्वाब में उते हिकु अंजीर जे वण पिणु ॾिठो हो ऐं मूंखे उहो इशारो मिलियो त जेकॾहिं आउं उन अंजीर जे वण खे पाड़ुनि मंझां खोटियां त उते मूंखे हिकु ॻुझो खज़ानो हथींदो, पर आउं चरियो न आहियां जो सिर्फ़ु हिकु ख्वाब जे करे पूरो रेगिस्तान लताणियां। तंहिंखां पोइ हू हलिया विया। नींगर उथियो ऐं हिकु भेरो ॿीहर अहरामनि खे ॾिठई। खेसि इहे मथसि खिलंदा नज़र आया। हू पिणु खिलियो। संदसि दिलि सराहीअ मंझां फुंडजी वई, छाकाणि जो हाणे खेसि संदसि खज़ाने जी ख़बर पइजी वई हुई त उहो काथे लिकल आहे। नींगर जॾहिं वीरान गिरजा वटि पुॻो त राति थियण वारी हुई। अंजीर जो वण अञा साॻी जाइ ते हो ऐं उन फिटल छत मां अञा तारा ॾिसी सघजनि पिया। खेसि उहो वक़्तु यादि आयो जॾहिं हू पंहिंजे रिढनि सां उते मौजूदु हो। उन ख्वाब खां सवाइ उहा राति निहायती ख़ामोशी वारी राति हुई। हाणे हू उते पंहिंजे धण सां न, पर हिकु कोॾड़ सां गॾु हो। हू उते कुझु वक़्त ताईं वेठे आसमान खे तकींदो रहियो ऐं पोइ पंहिंजे थेले मां गुगी कढी मधु पीअणु लॻो। खेसि रेगिस्तान में कीमिया घर सां घारियल उहा राति यादि आई जंहिंमें हू मधु पीअंदे तारनि खे तकींदा रहिया। हू उन्हनि वाटुनि बाबति सोचे रहियो हो जिन ते सफ़र कयो हुअईं ऐं उन वाट बाबति पिणु सोचे रहियो हो जेका ख़ुदा पाक संदसि खज़ाने ताईं पहुचण लाइ चूंडी हुई। जेकॾहिं हू संदसि वरी वरी ईंदड़ ख्वाब जी अहमियत खे न सम्झी सघे हा त हू कॾहिं बि उन खाना बदोश
बुढड़ी, बादशाह, चोर ऐं खेसि जेके बि मिलिया उन्हनि सां न मिली सघिया, पर उहा वाट त कुदरत जी अलामतुनि में लिखियल हुई। तंहिं करे आउं ग़लति न पए थी सघियुसि। हिन पाण सां ॻाल्हाईंदे चयो। खेसि निंड अची वई। जंहिं महिल संदसि अखि खुली त सिजु उभिरी चुको ऐं हिन अंजीर जे वण जे हेठां खोटाई शुरू कई। अड़े पोड़ा जादूगर, नींगर आसमान ॾांहुं तकींदे रड़कंदे चयो, तोखे सॼे किसे जी ख़बर हुई। तोखे इहा बि ख़बर हुई त मुंहिंजो सोन जो कुझु हिसो खानका में मौजूदु आहे, जंहिंसां आउं वापसि हिन गिरजा ताईं मोटणो हुउसि। सालिक बि मुंहिंजा फाटल कपिड़ा ॾिसी मूं ते खिलियो हो। तूं मूंखे हुन सॼी जाखोड़ खां बचाए नथी सघें? न, नींगर वाह जे ज़ोर ते आवाज़ ॿुधो। जेकॾहिं आउं तोखे उहो सभु कुझु ॿुधायां हा त तूं आराम न ॾिसी सघीं हा। इहा ख़ूबसूरत हुआ न? नींगर मुश्कियो ऐं खोटराई जारी रखियईं। अधु कलाक खां पोइ संदसि कोडर हिकु सख़्तु शइ ते लॻी। हिकु कलाक खां पोइ संदसि आॾो हिकु पेतीअ में अंदलसी ख़ालिस सोन जा सिक्का, क़ीमती पत्थर, सोन जा निकाब जिन ते ॻाढ़ा ऐं अछा खंभ सिंगारियल हुआ ऐं पत्थर जूं मूर्तियूं जिन खे क़ीमती ज़ेवर पहिरियल हुआ, उते मौजूदु हुआ। हीउ समूरो खज़ानो कंहिं जंग में सोभ खां पोइ लटजी ऐं विसारजी चुको ऐं फाते उन खज़ाने बाबति पंहिंजे पोइनरनि खे ॿुधाए न सघियो हो। नींगर पंहिंजे थेले मां योरम ऐं थूमम पत्थर कढिया, जेके हिन सिर्फ़ु हिकु भेरो इस्तेमालु कया हुआ। उन ॾींहुं जॾहिं हू बाज़ार में हो, खेसि उन्हनि पत्थरनि जे इस्तेमाल जी ज़रूरत ई न पई, छाकाणि जो संदसि ज़िंदगी ऐं संदसि चूंडियल रस्ते में कुदरत जी अलामतुनि ई संदसि घणी मदद कई हुई। हिन इहे ॿई पत्थर उन पेतीअ में रखिया, छाकाणि जो उहे पत्थर बि हाणे संदसि खज़ाने जो हिसो हुआ, जेकी हमेशह खेसि बुज़ुर्ग बादशाह जी यादि ॾियारींदा रहिया हुआ, जंहिंसां हाणे हू कॾहिं बि न मिली सघंदो। इहा हक़ीक़त आहे त ज़िंदगी हमेशह उन्हनि जी हिमत वधाईंदी रहे थी जेकी पंहिंजी तक़दीर हासिल करण जी कोशिश कंदा रहनि था। नींगर सोचियो। पोइ खेसि यादि आयो त तरीफ़ा में खाना बदोश बुढड़ीअ खे बि उन खज़ाने मां वाइदे मुताबिक़ 10 हिसो ॾियणो आहे। खाना बदोश वाकई सियाणा आहिनि। थी सघे थो त उन करे जो हू रुलंदा फिरंदा रहनि था। नींगर सोचियो। वाह ॿीहर झूटणु शुरू थियो। उहो साॻियो ओभर जो वाह हो जेको अफ्रीका खां आयो हो, पर हाणे उहो वाह पाण सां गॾु रेगिस्तान जी वारीअ जी ख़ुशबू ऐं मारितानिया जी वेढ़ाकनि जे हमले जो ख़तरो न, पर उहा अतर जी सुरहाण आंदी हुई जंहिंखां हू चङी रीति वाक़िफ़ हो, ऐं पाण सां गॾु हिकु मिठीअ जो अहसासु पिणु आंदो हो। उहा मिठी जेका तमामु परे खां आई हुई ऐं होरियां होरियां अची संदसि चपनि ते पई हुई। नींगर मुश्कियो। अहिड़ी मिठी फातिमा खेसि पहिरियों भेरो मोकिली हुई। आउं अचां पियो फातिमा, नींगर चयो।